खिपरो जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल। ज़मींदार जे मुबैना निजी जेल मां हारी ख़ानदान पाण छॾाए खिपरो पहुतो। एडिशनल सेशन जज वटि बाज़ियाबी लाइ ॾिनल दरख़्वास्त बाद पुलिस न पहुचण सबबि हारी ख़ानदान जंहिंमें रानी हरचंद, खेमचंद धिया शामिल आहिनि, थाणे ते पाण मुरादो पहुता। हारिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़मींदार ज़मीन ते जबरी पोरियो कराईंदो हो, सालनि जा साल फ़सुल जो हिसाब बि न कंदो हो। दरख़्वास्त गुज़ार आलम कोहली वधीक जो त ज़मींदार हाकिम हिंगोरो जबरी पोरियो कराईंदो हो। असांजो चौपाया माल सामान ज़मींदार वटि आहे, इहो असांखे ॾियारियो वञे। ॿिए पासे ज़मींदार मूजिबि हिन वटि का ख़ांगी जेल न आहे, हारिन ना हिन जो कर्ज़ु रहियल आहे, कोर्ट इंसाफ़ कंदी। ॿिए पासे खिपरो पुलिस मूजिबि हारिन खे अॼु वास्तेदार कोर्ट में पेश कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।